वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास तलब करे वरितो आहे। वफ़ाक़ी काबीना जो इजलास कुछ देर बाद वज़ीर आज़म हाउस में शुरू थींदो। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में मुल्की मजमूई सूरत हाल ऐं अमन अमान जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। इजलास में ईरान अमरीका ॻाल्हियुनि ऐं पाकिस्तान जी सफ़ारती कोशिशुनि जो जाइज़ो वरितो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी तजवीज़ कयल परॾेही दौरनि ते बि गौर कयो वेंदो। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास तलब करे वरितो आहे। वफ़ाक़ी काबीना जो इजलास कुछ देर बाद वज़ीर आज़म हाउस में शुरू थींदो। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में मुल्की मजमूई सूरत हाल ऐं अमन अमान जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। इजलास में ईरान अमरीका ॻाल्हियुनि ऐं पाकिस्तान जी सफ़ारती कोशिशुनि जो जाइज़ो वरितो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी तजवीज़ कयल परॾेही दौरनि ते बि गौर कयो वेंदो। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास तलब करे वरितो आहे। वफ़ाक़ी काबीना जो इजलास कुछ देर बाद वज़ीर आज़म हाउस में शुरू थींदो। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में मुल्की मजमूई सूरत हाल ऐं अमन अमान जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। इजलास में ईरान अमरीका ॻाल्हियुनि पाकिस्तान जी सफ़ारती कोशिशुनि जो जाइज़ो वरितो वेंदो।